नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पिशावर खां ख़बर ॾींदा हलूं त पश्तून तहफ़ुज़ मूवमेंट PTM ख़ैबर पख्तूनख्वा जे शहर बनो में जलसो मुनक़द कयो वियो, जंहिं में मंज़ूर पश्तन ऐं क़बीलाई ज़िलनि जी क़ौमी असेंबली जे मेंबर अली वज़ीर ऐं मोहसिन दावड़ ख़िताब कयो वियो। PTM जो जलसो आचर 12 जनवरी ते बनू जे मैदान पार्क में गुज़िरियल साल PTM जे हिमायत याफ़्ता क़बीलाई ज़िलनि जे आज़ाद मेंबरनि मोहसिन दावड़ ऐं अली वज़ीर जी गिरफ़्तारी जे 7 महीने जे वफ़क़े खां पोइ मुनक़द कयो वियो। जलसे में उत्तर ऐं ॾखण वज़ीरिस्तान, पेशावर ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे 2 ज़िलनि जे अवाम जी वॾी अंग शिरकत कई। वाज़े रहे त पश्तून तहफ़ुज़ मूवमेंट जे हक़नि ते ॿधल एहताद आहे, जेको अॻुवाण क़बीलाई इलाइक़नि मां बारूदी सुरंगनि जे ख़ात्मे जे मुतालबे खां अलावा अदालत मथां क़त्ल ऐं जबरी गुमशुदगियुनि ऐं गैर क़ानूनी गिरफ़्तारियुनि जे ख़ात्मे ते ग़ौर ॾिए थी। ईअं कंदड़नि जे ख़िलाफ़ हिकु सचे ऐं वफ़ामती फ्रेमवर्क जे तहत इन जे गहराइनि जो मुतालबो करे थी। यादि रहे त अली वज़ीर मोहसिन दावड़ खे 26 जनवरी ते उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े खैर कमर में फ़ौजी चेक पोस्ट ते हमले करण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो वियो, जंहिंखां पोइ सेप्टेम्बर 2019 में पेशावर हाई कोर्ट जी बनो बेंच खेनि ज़मानत ते आज़ाद करे छॾियो। जलसे जे दौरान PTM जे अॻुवाण पश्तून तहफ़ुज़ मूवमेंट में शमूलियत जे लाइ रज़ामंदी करण जे लाइ जिरगी जोड़ण जो ऐलान कयो वियो त जीअं हिन जी काज़ खे मज़बूत करे सघिजे ऐं गॾियल तौर ते पख्तूननि जे हक़नि जे लाइ जदोजहद कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।